नाज़रीन, सखर जे हिक स्कूल में भी सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां शानदार तक़रीब कोठाई वई, जंहिंमें क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं वियूं। रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद चनो। सॼी सिंध जा स्कूल सकाफ़त जे रंगनि सां रंगजी पिया आहिनि ऐं इल्मु पिरायो सिंध सवारियो जे नारनि सां गूंजी पिया आहिनि। सखर जे हिक स्कूल में इल्मु पिरायो सिंध सवारियो जे सरी हेठि शानदार प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें ॿारनि सिंधी लोक गीतनि ते रक़्स कयो, तालीम खे उजागर करण बाबति आगाही टेबलोस पिण पेश कया। आज हम कल्चर डे मना रहे हैं ताकि बच्चों को पता चले हमारे ये डे होता है, और हम इसमें तालीम के साथ साथ बच्चों को एक्टिविटी करा रहे हैं कि बच्चे इसमें कल्चर डे मनाएं और बच्चों को ये पता चले कि आज हमारा कल्चर डे सकाफ़ती दिन है कि हम सकाफ़ती दिन किस तरह मनाते हैं। पढ़ाई के साथ साथ बच्चों को हम ये भी अवेयरनेस दे रहे हैं। मुझे बहुत खुशी है और इस दिन का हम बहुत बेचैनी से इंतज़ार करते हैं कि कल्चर डे आए और हम मनाएं। ॿारनि खे इल्म सां गॾु असां इहो बि सेखारियूं था त सकाफ़त असां लाइ केतिरी अहम आहे। इन करे अॼु असां फंक्शन रखियो आहे, ॿारनि पार्टिसिपेट कयो आहे। बिल्कुलु ॾाढो ख़ुशी जो ॾींहुं आहे। असां सिंध कल्चर डे तमामु बेहतरीन तरीक़े सां असां मल्हाईंदा आहियूं और हिन जे करे असां स्कूल में हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जी जेको आहे तकरीब रखी आहे। तालीम तो बहुत अहम है, ज़ाहिर तालीम होगी, नॉलेज होगी तो हमारे बच्चे इस चीज़ को आगे प्रमोट करेंगे ना कि हमने ये पढ़ा है लिखा है। जब तक पढ़ाई नहीं आएगी, बच्चों को रीडिंग नहीं आएगी, बुक्स नहीं पढ़ेंगे, कंप्यूटर नहीं चलाएंगे, तो बच्चों को इस चीज़ के बारे में इंफॉर्मेशन कैसे मिलेगी? ये सब एजुकेशन से ही हासिल होगा। 5 दिसंबर सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां स्कूलनि में जेके तयारियूं आहिनि जो ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि ऐं हिन स्कूल में बि जेको आहे उहो ॿार पंहिंजा टेबलो पेश करे ऐं जेको आहे हिन सकाफ़त खे भेटा पेश करे रहिया आहे। कैमरामैन अब्दुल रज़ाक चौहान सां गॾु शाहिद चनो, आवाज़ TV न्यूज़, सखर।